सिंध वासियों, जेकॾहिं अव्हां जा ॿार कमज़ोर आहिनि त पोइ अव्हां जी लाइ वॾी ख़ुशख़बरी उहा आहे त सिंध सरकार 42 करोड़ खुराक जो प्रोग्राम हंगामी बुनियादनि ते खणी अची रही आहे। उन लाइ ज़राअत खाते जे महा खिलाड़ी ऑफिसरनि जो प्लान जोड़ियो आहे। आख़िर में ही पैसा किथे ख़र्च थींदा? मुकमल तफ़सील लाइ असां सां जुड़िया रहो। अस्सलाम वालेकुम, ऐं यहाँ GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध वासियों, अॼु असीं हिकु अहिड़े सरकारी दस्तावेज़ ते ॻाल्हाइण वारा आहियूं जंहिंमें सिंध हुकूमत जे ज़राअत खाते में वेठल महा खिलाड़ियुनि ऑफिसरनि माली साल 2026-27 दौरान ॿारनि जी ग़ज़ाई खोट ऐं बदख़लाक़ियत खे घटाइण लाइ 42 करोड़ 23 लख 75 हज़ार रुपयनि जी ख़रीदारी जो मनसूबो तयारु कयो आहे। पर सवाल उहो आहे त छा ही रक़म वाक़ई सिंध जे ग़रीब ख़ानदाननि जे कमज़ोर ॿारनि ताईं पहुचंदी? छा हिन मनसूबे सां ॿारनि जी ग़ज़ाई खोट ख़तमु थींदी, या वरी ही बि ॿिनि केतिरनि ई मनसूबनि वांगुरु सिर्फ़ु काग़ज़नि ताईं महदूद रहंदो? अॼु असीं हिन दस्तावेज़ जे हिकु हिकु सिट खे सम्झंदासीं। हर मद में रखियल रक़म तव्हांखे रुपयनि में ॿुधाईंदासीं ऐं आख़िर में उहो बि ॾिसंदासीं त हिन मनसूबे मां आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो। वीडियो शुरू करण खां अॻु जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब करियो, वीडियो लाइक करियो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿायो। हाणे अचो त असल मौज़ू ॾांहुं हलूं। ज़राअत खाते जे ॿारनि में ग़ज़ाई खोट ऐं बदख़लाक़ियत खे घटाइण लाइ हिकु सालियानो ख़रीदारी मनसूबो जारी कयो आहे। हिन मनसूबे जी कुल मालियत 42 करोड़ 23 लख 75 हज़ार रुपया रखी वई आहे। ही समूरी रक़म गैर तरक़ियाती फंडनि मां ख़र्च कई वेंदी ऐं ख़रीदारी सरकारी टेंडर ज़रिए कई वेंदी। हाणे अचो त ॾिसूं ही रक़म कहिड़े रीति विरहाई वई आहे। पहिरियों हिसो तरबियत में सलाहियत वधाइण आहे, जंहिंजे ख़र्च लाइ 1 करोड़ 24 लख रुपया रखिया विया आहिनि। इन हवाले सां सरकारी कामूरनि जो चवणु आहे त ज़रिए अमले हारियुनि ऐं लाॻापियल माण्हुनि खे जदीद ज़रिए तरीक़नि सां ग़ज़ात ऐं खुराक बाबति तरबियत ॾिनी वेंदी। सरकारी बाबूअ खां सुवाल उहो आहे त ही तरबियत किथे थींदी, केतिरा माण्हू तरबियत वठंदा, इन जा नतीजा कीअं मापिया वेंदा? दस्तावेज़नि में इन्हनि सवालनि जा जवाब मौजूदु न आहिनि। हाणे ॿियो हिसो गाॾियुनि जी किराए जो आहे, जंहिं लाइ 60 लख रुपया रखिया विया आहिनि। यानी मनसूबे ते कमु कंदड़ अमले जी अच वञ फील्ड दौरान ऐं निगरानी लाइ गाॾियूं किराए ते वरितियूं वेंदियूं। पर हिते बि सवाल साॻियो पैदा थिए थो त केतिरियूं गाॾियूं केतिरी मुदत लाइ ऐं कहिड़नि ज़िलनि में हलंदियूं? दस्तावेज़ में उन जी बि वज़ाहत मौजूदु न आहे। हाणे टियों हिसो हूंदो इश्तिहारनि आगाही मुहिम जो, जंहिं लाइ 60 लख रुपया रखिया विया आहिनि। इन रक़म सां माण्हुनि में ग़ज़ाई खोट बाबति शऊर पैदा करणु, मीडिया मुहिम, बैनर, इश्तिहार ऐं मालूमाती मवाद तयारु कयो वेंदो। पर कामूरनि खां केरु पुछंदो त आगाही मुहिम हलाए बि त इन जो असरु कीअं मापियो वेंदो? उहो बि दस्तावेज़ में बयानु न कयो वियो आहे। हाणे अचूं था सभ खां वॾे मनसूबनि मां हिक ते। फील्ड में अमली ज़रिए मुज़ाहिरनि जे ख़र्च लाइ 16 करोड़ 50 लख रुपया रखिया विया आहिनि। हिन जो मक़सदु उहो आहे त हारियुनि खे अमली तौर ते ॾेखारियो वञे त ग़ज़ाइत खां लाॻापियल फ़सुल कीअं पोखिजनि, इन्हनि मां बहितर नतीजा कीअं हासिलु कजनि। ही रक़म का बजट जो वॾो हिसो आहे। ऐं हाणे सभ खां वॾी मद में रखियल फंडनि जो ज़िक्र कयूं था। उहो हिसो घरनि में भाॼियूं पोखण लाइ कटनि जी फ़राहमी जो आहे। हिन मक़सद लाइ 23 करोड़ 29 लख 75 हज़ार रुपया मुख़्तस कया विया आहिनि। इन रक़म सां ॿिज, बाग़बानीअ जो सामान ऐं ॿियो ज़रूरी मवाद मुहैया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मनसूबे जो मक़सदु उहो आहे त सिंध जा मिसकीन माण्हू पंहिंजे कमज़ोर ॿारनि खे सेहतमंद रखण लाइ पंहिंजे घरनि में भाॼियूं पोखनि, बहितर खुराक हासिलु कनि त जीअं ॿारनि जी ग़ज़ाइती खोट घटिजे। पर हिते बि केतिरा ई अहम सवाल मौजूदु आहिनि त उहे किटूं कंहिंखे मिलंदियूं, कहिड़े ज़िले खे केतिरो हिसो मिलंदो, फ़ाइदो वठंदड़ ख़ानदान जो इंतिख़ाब कीअं थींदो, छा इन जी निगरानी लाइ को आज़ादु निज़ाम हूंदो? ॾुखु उहो आहे त दस्तावेज़ इन्हनि सवालनि बाबति ख़ामोश आहे। हाणे अचो त हिकु भेरो ॿीहर मुकमल बजट ते नज़र विझूं। तरबियत लाइ 1 करोड़ 24 लख रुपया, गाॾियुनि लाइ 60 लख रुपया, इश्तिहारनि लाइ 60 लख रुपया, ज़रिए मुज़ाहिरनि लाइ 16 करोड़ 50 लख रुपया, घरनि ऐं भाॼियुनि जूं कटूं पोखण जे लाइ 23 करोड़ रुपया 29 लख 75 हज़ार रुपया ऐं जंहिंसां मजमूई तौरु रक़म 42 करोड़ 23 लख 75 हज़ार रुपया आहे। सिंध वासियों, ग़ज़ाई खोट ऐं
बदगलाई खे सिंध जो हिकु अहम मसइलो आहे। जेकॾहिं इन मनसूबनि ते शफ़ाफ़ नमूने अमल थिए त मुस्तहक माण्हुनि ताईं सहूलियतूं पहुचण ऐं सही निगरानी कई वञे त यकीनन उन जा सुठा नतीजा निकिरी सघनि था। पर जेकॾहिं निगरानी कमज़ोर रही या मनसूबे ते अमल न थियो त करोड़नि रुपयनि जा मनसूबा पंहिंजा मक़सद हासिल न करे सघंदा। असांजी ज़िम्मेवारी आहे त अहिड़नि सरकारी मनसूबनि ते नज़र रखूं, सवाल पुछूं ऐं हक़ीक़तनि खे आवाम ताईं पहुचायूं। अव्हां जी नज़र में हीउ मनसूबो केतिरो कामयाबु थी सघे थो, पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूरु ॾिजो। ख़ुदा हाफ़िज़।